अस्सलाम वालेकुम। मैं मंसिरी मिठुर बाबा अल्लाह मौजू कलाम वाक़ ख़ूब चयो आहे। हुस्न परस्ती बि ॼण फितरत जो हिसो आहे। हसीन चहिरो हुजे या हसीन सोच हुजे या हसीन मंज़र ॼण पंहिंजे तरफ़ छिकींदो आहे। वाक़ ख़ूब चयो आहे। हुस्न परस्ती बि ॼण फितरत जो हिसो आहे। हसीन चहिरो हुजे या हसीन सोच हुजे या हसीन मंज़र ॼण पंहिंजे तरफ़ छिकींदो आहे। ख़ूबसूरत गुल खे ख़ूबसूरत मंज़र खे फितरत जे ख़ूबसूरत गुल खे ख़ूबसूरत मंज़र खे फितरत जे दिलकश मुहबत सां भरियल नज़रनि सां ॾिसंदो आहे। वाक़ ख़ूब चयो आहे। हुस्न परस्ती बि ॼण फितरत जो हिसो आहे। हसीन चहिरो हुजे या हसीन सोच हुजे या हसीन मंज़र ॼण पंहिंजे तरफ़ छिकींदो आहे। जमालियाती माण्हू आहिनि, फितरत में मुहबत करण वारा आहिनि। जमालियाती माण्हू आहिनि, फितरत में ॼण फितरत मुहबत करण वारा आहिनि। जमालियाती माण्हू आहिनि, फितरत मुहबत करण वारा आहिनि। ॼण हुस्न फितरत में हसीन लहजनि ऐं रवैयनि में हूंदो आहे। वाक़ ख़ूब चयो आहे। हुस्न परस्ती बि ॼण फितरत जो हिसो आहे। हसीन चहिरो हुजे या हसीन सोच हुजे या हसीन मंज़र ॼण पंहिंजे तरफ़ छिकींदो आहे। लहजा ऐं रवैया तक़रीबन हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। लहजा ऐं रवैया तक़रीबन हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। ॼण हुस्न आरज़ी आहे, जवानी पुड़ाइप में बदिलजी वेंदो आहे। वाक़ ख़ूब चयो आहे। हुस्न परस्ती बि ॼण फितरत जो हिसो आहे। हसीन चहिरो हुजे या हसीन सोच हुजे या हसीन मंज़र ॼण पंहिंजे तरफ़ छिकींदो आहे। कुझु माण्हू हुस्न परस्त पर कुझु माण्हू किरदार परस्त हूंदा आहिनि। कुझु माण्हू हुस्न परस्त पर कुझु माण्हू किरदार परस्त हूंदा आहिनि। पर हुस्न चाशिनी ऐं कशिश लहजनि ऐं रवैयनि ऐं किरदार में हूंदो आहे। वाक़ ख़ूब चयो आहे। हुस्न परस्ती बि ॼण फितरत जो हिसो आहे। हसीन चहिरो हुजे या हसीन सोच हुजे या हसीन मंज़र ॼण पंहिंजे तरफ़ छिकींदो आहे। हुस्न मुहबत में सरशार मुक़रर हद खां वधीक अना जी लज़त एतिरी चटपटी हूंदी आहे जो हुस्न मुहबत में सरशार मुक़रर हद खां वधीक अना जी लज़त एतिरी चटपटी हूंदी आहे जो मुख़लिस प्यार सां भरियल मिठनि रिश्तनि में बि ॼण बेज़ारी कराए छॾींदो आहे। वाक़ ख़ूब चयो आहे। हुस्न परस्ती बि ॼण फितरत जो हिसो आहे। हसीन चहिरो हुजे या हसीन सोच हुजे या हसीन मंज़र ॼण पंहिंजे तरफ़ छिकींदो आहे।